फरीदाबाद, लाड़काणो, गंबड़, जरवार, कंडियारो, पखो, भिरिया सिटी, शिकारपुर, खानवाण ऐं रामती में बरसात पई। पीरगोट, दरिया खान मरी, कोट लालू डहर की, फैज़गंज, कश्मोर डहर की, आदिलपुर में भी बरसात जो सिलसिलो जारी है। थारू शाह ऐं भरपासे में बरसात दौरान 70 खां वधीक घर ऐं दुकान रही पट पइजी विया, जन त अस्पताल ऐं थाणो भी ॿुॾी विया आहिनि। DSP ऑफिस में पानी दाख़िल थियण सबबि सरकारी रिकॉर्ड भी ॿुॾी वियो। मेहड़, गढ़ी खैरो ऐं ककड़ में भी बरसात सबबि सवें घर ड्रही पट पइजी विया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां सुबुह खां ई बरसात जारी आहे। सवें कचा घर ड्रही पट पइजी विया आहिनि। कंबर, मेहड़, फरीदाबाद, लाड़काणो, गंबड़, जरवार, कंडियारो, पखो, भिरिया सिटी, शिकारपुर, खानवाण, रामती, पीरगोट, खैरपुर, दरिया खान मरी, कोट लालू डहर की, फैज़गंज, कश्मोर डहर की, आदिलपुर समेत थारूशाह में भी तेज़ बरसात पई आहे। थारूशाह में 70 खां वधीक घर ऐं दुकान ड्रही पट पइजी विया। अस्पताल ऐं थाणो भी ॿुॾी विया आहिनि। सखर जा मंज़र अवां खे ॾेखारियूं पिया, जिते ॿीहर तेज़ बरसात पई आहे। न्यू पिंड, मिलिट्री रोड समेत मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेके आहिनि उते पाणी जमा थी वियो आहे। जेल रोड समेत मुख़्तलिफ़ हेठाई वारनि इलाइक़नि में अञा ताईं पाणी निकाल नाहे थी सघियो। थारूशाह में तेज़ बसकारो पियो। इन दौरान 70 खां वधीक कचा घर ऐं दुकान मुतासिर थिया आहिनि। अस्पताल ऐं थाणो बि बरसाती पाणी में ॿुॾल आहे। मेहड़, गढ़ी खैरो ऐं ककड़ में भी बरसात पई। सवें घर ड्रही पट पइजी विया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जारी आहे। उत्तर सिंध जा ई मुख़्तलिफ़ ज़िला आहिनि जिते बरसात पई आहे। थारूशाह जी पुलिस स्टेशन ऐं सरकारी अस्पताल में पाणी में ॿुॾल आहे। DSP ऑफिस में भी पाणी दाख़िल थी वियो। सरकारी रिकॉर्ड भी पाणी में ॿुॾी वियो। मुरीद शाख वेझो ॻोठ हुज़ूरी शाह में पोरियत जो घर किरी पियो। औरत मासूम पुट समेत दॿिजी फौत थी वई। अब्दुल कादिर सोलंगी जो घर किरण सबबि संदसि 7 वरियनि जो पुट नवीद ऐं ज़ाल अशरफ ख़ातून दॿिजी फौत थी वयूं। आगाह कयो आहे त मुरीद शाख वेझो ॻोठ हुज़ूरी शाह में पोरियत जो घर किरी पियो। औरत मासूम पुट समेत दॿिजी फौत थी वई आहे। अब्दुल कादिर सोलंगी जो घर किरण सबबि संदसि 7 वरियनि जो पुट नवीद ऐं ज़ाल अशरफ ख़ातून दॿिजी फौत थी वई। मुरीद शाख वेझो ॻोठ हुज़ूरी शाह में पोरियत जो घर किरी पियो। औरत मासूम पुट समेत दॿिजी फौत थी वई आहे। अब्दुल कादिर सोलंगी जो घर किरी पवण सबबि संदसि 7 वरियनि जो पुट नवीद ऐं ज़ाल अशरफ ख़ातून दॿिजी फौत थी वई। मुरीद शाख वेझो ॻोठ हुज़ूरी शाह में पोरियत जो घर किरी पियो। औरत मासूम पुट समेत दॿिजी फौत थी वई आहे। अब्दुल कादिर सोलंगी जो घर किरी पवण सबबि संदसि 7 वरियनि जो पुट नवीद ऐं ज़ाल अशरफ ख़ातून दॿिजी फौत थी वई। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु सुबुह खां ई ॿीहर बरसात जो सिलसिलो शुरू थियो आहे। लाड़काणो, सखर, नौशेरो फ़ेरोज़ समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात पई आहे, जंहिंखां पोइ केतिरनि ई इलाइक़नि में ॿीहर कचा घर किरण जा वाक़िआ वधी विया आहिनि। तफ़सील मालूम कयूं था अलीगुल शेख खां। अलीगुल, आगाह कजो, मुरीद शाख वेझो ॻोठ हुज़ूरी शाह में पोरियत जो घर किरियो आहे। मुर्शाख वेझो ॻोठ हुज़ूरी शाह में पोरियत अब्दुल कादिर सोलंगी जो कचो घर किरी पियो, जंहिंजे नतीजे में ॻोठाणे अब्दुल कादिर सोलंगी जी घरवारी मुस्मात अशरफ ख़ातून ऐं संदसि 7 साला मासूम पुट नवीद दॿिजी फौत थी विया। ॻोठाणे पंहिंजी मदद पाण तहत मलबे हेठां आयल औरत ऐं मासूम ॿारड़े जे लाश खे वॾी कोशिशनि बाद कढी वरिता आहिनि। अहिड़े वाक़े बाद घरजननि जे घर में कोहराम मतल आहे। ॻोठ हज़ूरी शाह में सोग वारी लहर छांइजी वई आहे। हुन ॻोठाणनि DC घोटकी ऐं ॿियनि वसवारनि खां अपील कई आहे त असांजो जानी नुक़सान त थियो आहे, पर हाणे माली मदद कई वञे त जीअं पंहिंजो पको घर ठाराए पंहिंजे बचनि खे महफ़ूज़ करे सघूं ऐं वधीक जानी नुक़सान खां बची सघूं। जी अमीर, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ अलीगुल।
जैकाबाद जो इलाइक़ो गड़ी खैरो हैदर शाह पाड़े में घर जी छित किरी पवण सबब 3 औरतुनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। बरसात में इमरान अली सियाल जे घर जी छित किरी पई। 3 औरतुनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। गड़ी खैरो जे हैदर शाह पाड़े में घर जी छित किरी पई आहे। 3 औरतुनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सागर भट्टी का तफ़सील मालूम कयूं था। सागर वधीक आगाह कजो। गड़ी खैरो साल के समय जो सिंध में जो बरसाती सिलसिलो है वो एक हफ़्ते का गड़ी खैरो में भी जो है वो जारी है। मुसलसल बरसातन सबब साल के गड़ी खैरो में जो है वो मुकम्मल जो है तबाह थी विया है। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में घर जो किरी पिया आहिनि। जॾहिं अॼु सुबुह जो है मुसलसल बरसात सबब गड़ी खैरो शहर के जो है वो हैदर शाह पाड़े में इमरान अली सियाल के घर की जो है वो घर की छित किरण सबब जो है एक औरत समेत जो केतरा ही ॿार आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिनके अस्पताल मुंतक़िल किया वियो है। जॾहिं जो है डिप्टी कमिश्नर जैकाबाद पिंड जो है रिलीफ कैंपन से गड़ी खैरो के विज़िट ते हाणे पहुतो आहे। जो है मुतासिरनि जी जो है वो कैंपन जो विज़िट किया है। महिरबानी सागर तफ़सील